नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस जी हाज़िरी हुई ऐं उन हाज़िरी में जज साहब जेका बेल हुई ख़ालिद लुंड ऐं उन जे पुटनि जी उहा रद्द करे छॾी ऐं ॿियो जेको सिराज लाशारी ऑफिसर हुयो जांच ऑफिसर उन पहिरियां हिकु हाज़िरी पहिरियां मीडिया टॉक कयो ऐं जेको आहे सो कोर्ट में पंहिंजो बयानु जमा करायो त ख़ालिद लुंड ऐं उन जे पुटनि जी जेको आहे सो केस में ऐं ज़मानतुनि जे हवाले सां ऐं जांच जे हवाले सां उन्हनि जेको आहे सो कोर्ट सबूरी खे आगाह कयो ऐं कोर्ट सबूरी हिन वक़्तु जेके सिराज लाशारी पंहिंजे जांच में इहे शइ बयानु कई त उन में ATC यानी दहशतगर्दी जा कलम लागू नथा थियनि उहो ज़ाती कोई मसइलो हुयो जंहिं तूं शहीद नसरुल्लाह गडानी खे शहीद कयो वियो पर कोर्ट सबूरी खे शाबस हुजे जस हुजे जो कोर्ट सबूरी अॼु उन्हनि जे बयाननि खे जांच ऑफिसर जे बयान खे रद्द कंदे अॼु उहे रिमार्क्स ॾिना त हिकु त कातलनि जी ख़ालिद लुंड ऐं उनजे पुटनि जी ज़मानतूं रद्द कयूं ऐं ATC यानी दहशतगर्दी ई तहत उहे कलम उन केस में बरक़रार रखण जे लाइ कोर्ट सबूरी पंहिंजी फ़तवा ॾिनी। हाणे SSP समीर नूर चन्नो जेको शहीद नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस खां वठी क़त्ल जे ॾींहंनि खां वठी करे SSP मीरपुर माथेलो लॻल हुयो आया उन जे मथां हिकिड़ो सुवाल थो थिए रिस्पॉन्सिबिलिटी थिए थी उन जे मथां त छा उहो हिन वक़्तु उन्हनि भोतारनि खे गिरफ़्तार कंदो ऐं भोतारनि जे पुटनि खे गिरफ़्तार कंदो। इन खां पहिरियां SSP समीर नूर चन्ना वक़्तनि ब वक़्तनि चए पियो त आउं जेको आहे सो कातलनि खे गिरफ़्तार कंदुसि पर हिन वक़्त ताईं कातल गिरफ़्तार न करे सघियो ऐं SHO मीरपुर माथेलो क़ाबिल भयो शहीद नसरुल्लाह गडानी जे दोस्तनि जे मथां वक़्तनि वक़्तनि FIR कंदो रहियो ATC दहशतगर्दी तहत उन्हनि जे मथां FIR कंदो रहियो उन्हनि जे घरनि जे मथां चढ़ाई कंदो रहियो उते जेको आहे जुनैद जलबाणी अमार दायो वकील ऐं उन सां गॾोगॾु ॿिया जेके दोस्त शहीद नसरुल्लाह गडानी जा दोस्त हुया उन्हनि खे गिरफ़्तार करण जे लाइ छापा हणंदो रहियो पर हाणे सुवालु इहो थिए थो त छा हाणे शहीद नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस में जेके घुर्बल आहिनि उन्हनि जूं ज़मानतूं रद्द थियण खां पोइ छा उन्हनि खे SSP समीर नूर चन्नो गिरफ़्तार कंदो ऐं क़ाबिल भयो जेको शहीद नसरुल्लाह गडानी जे साथियुनि जे मथां FIR करे पियो छा उहो हाणे एतिरो मुज़ाहिरो कंदो जो उहो शहीद नसरुल्लाह गडानी जे कातलनि खे गिरफ़्तार कंदो। इहे हिकु ॿ वॾा सुवाल आहिनि ऐं ॿियो सुवालु इहो पियो थिए त छा मीरपुर माथेले जा सहाफ़ी जेके भोतारनि जे लाइ भोतारनि जी गिरफ़्तारी जे लाइ SSP समीर नूर चन्ने खां सुवाल कंदा त छा तव्हां कॾहिं जेको आहे सो इन्हनि भोतारनि खे गिरफ़्तार कंदो जॾहिं त कोर्ट सबूरी पंहिंजो फ़तवा जारी कई आहे त ज़मानतूं रद्द थी वियूं आहिनि ऐं ज़मानतूं रद्द थियण खां पोइ फिलफौरन उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे हा पर जेकॾहिं उन्हनि उते कोर्ट सबूरी खां ॿाहिरि उन्हनि खे जेको आहे सो गिरफ़्तार न कयो आहे जंहिंजे मथां शहीद नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस हले पियो उन्हनि खे जेको आहे उनजी ज़मानतूं रद्द थियण खां पोइ उनखे गिरफ़्तार न आहे कयो त हाणे ॾिसजे SSP समीर नूर चन्नो ऐं क़ाबिल भयो केतिरी देरि में इन्हनि खे गिरफ़्तार कनि पिया ऐं उन्हनि खे जेल कस्टडी में रखनि पिया। इहे ॿ वॾा सुवाल आहिनि। मीरपुर माथेलो जे सहाफ़ियुनि खे घुरिजे त मीरपुर माथेलो जा सहाफ़ी जेके बहादुर सहाफ़ी आहिनि दलाल सहाफ़ी सां कोन पियो मुखातिब थियां उन्हनि सां कोन पियो ॻाल्हायां जेके बहादुर सहाफ़ी आहिनि मीरपुर माथेलो जा ज़िले घोटकी जा उन्हनि खे मुखातिब थियां पियो उन्हनि खां पुछां पियो त हाणे अवां केतिरी देरि में समीर नूर चन्ने सां ऐं क़ाबिल भयो सां वञी करे इंटरव्यू कंदव ऐं उन्हनि खां इहो पुछंदो त तव्हां केतिरी देरि में शहीद नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस में जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कंदो। ख़ैर हक़ सच जी फतह थींदी आहे। उमेदु कयूं था त क़ानूनी वे सां शहीद नसरुल्लाह गडानी जे क़त्ल केस में जेके घुर्बल आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वेंदो ऐं उन्हनि खे जेको आहे सो क़ानून जे कटहरे में आंदो वेंदो। इन खां पहिरियां तव्हां ॾिठो कराची में वकीलनि सां उन्हनि जेको आहे सो उते इख़्तिलाफ़ रखिया झगड़ो थियो उन खां पोइ वरी जेको आहे सो हिते वॾी जेको आहे सो नफ़री में अचनि पिया सिक्योरिटी में अचनि पिया जॾहिं त तव्हां ॾिसो त जेके शहीद नसरुल्लाह गडानी जी अम्मा आहे अम्मा पठाणी उनखे वक़्तनि ब वक़्तनि उहा चए पई मीडिया ते अची चए पई त मूंखे जेको आहे हीसायो वञे पियो। हाणे केसीं ताईं इहे ज़ुल्म ॾाढ ॾमर जारी रहंदा
शहीद नसरुल्लाह गडानी जे क़तल केस जी हीअ पहिरीं फतह आहे कोरट सगोरी मूं, जंहिं कोरट सगोरी अॼु हुकुम ॾिनो त शहीद नसरुल्लाह गडानी जे क़तल केस में ख़ालिद लुंड ऐं हुनजे पुटनि जी ज़मानत रद्द कई वई आहे ऐं हुन में ATC तहत केस हलाइण जो हुकुम जारी कयो वियो आहे। शहीद जो रत चए थो कातिल फुड़े फुड़े जो हिसाब थींदो, शहीद जो रत चए थो कातिल फुड़े फुड़े जो हिसाब थींदो। असांखे पूरो यकीन आहे असांजे महबूब भाउ, असांजे शहीद भाउ, असांजे सथ जे साथी भाउ शहीद नसरुल्लाह गडानी जा कातिल कानून जी पकड़ में ईंदा ऐं कानून उन्हनि खे पटो विझंदो। जेकॾहिं शहीद नसरुल्लाह गडानी जा कातिल गिरफ़्तार नथा थियनि त पोइ जीअं शहीद नसरुल्लाह गडानी खे बेदर्दी सां शहीद कयो वियो त पोइ असांखे बि इंतज़ारु करिणो पवंदो, असां बि मारिया वेंदासीं। आख़िर केसी ताईं इहो ॾाढ ॾमर जारी रहंदो। मूंखे पंहिंजे दुआनि में यादि रखिजो, मुंहिंजे लाइ बि इहा दुआ घुरिजो त ख़ालिक़ अकबर मूं समेत जेके बि साफ़ी आहिनि सभिनी खे हक़ सच ते हलण जी रब्बुल आलमीन तौफ़ीक़ अता फ़रमाए, ज़िंदगी इज़त गुज़ारण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ज़िंदगी इज़त सां गुज़ारण जी रब्बुल आलमीन तौफ़ीक़ अता फ़रमाए, मौत शहादत जी अता फ़रमाए। कातिल, जाबिर, ज़ालिम, ज़लील, भोतार, वॾेरो, सरदार, आल माए फुट। कराची खां वठी करे घोटकी खां वठी करे कराची खां वठी करे लाड़काणे ताईं अम्मा पठाणी सां गॾु हुयासीं वक़्तनि ब वक़्तनि। अम्मा पठाणी जा हौसला उन वक़्तु बि बुलंद हुया ऐं अॼु बि बुलंद आहिनि। अम्मा पठाणी जो हिकिड़ो ई मुतालबो आहे त शहीद नसरुल्लाह गडानी जे क़तल केस में जेके जवाबदार आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं जेके कुर्सियुनि ते वेठल आहिनि उन्हनि जी रेस्पॉन्सिबिलिटी थिए पई त उहे शहीद नसरुल्लाह गडानी जे अम्मा जे आवाज़ खे ॿुधनि, छो जो उहे बि ऑफिसर बि कंहिं माउ जा बचा आहिनि। उमेदु कयूं था त शहीद नसरुल्लाह गडानी जे नाहक क़तल सां इंसाफ़ थींदो ऐं वॾेरा शाही, भोतार शाही, सरदार शाही, जागीरदार शाही इहो निज़ाम जेको आहे इनखे मात ईंदी ऐं अहल ऑफिसर, सुठा ऑफिसर, हिकु पढ़ियल लिखियल हिकु अहल ऑफिसर जॾहिं पंहिंजे कलम खे खणंदा त यकीन सां असीं चई सघूं था त शहीद नसरुल्लाह गडानी जा कातिल कानून जे पकड़ में ईंदा ऐं उहे ॾींहं परे न आहिनि जो शहीद नसरुल्लाह गडानी जा कातिल गिरफ़्तार थींदा। छो जो ख़ुदा जो निज़ाम आहे, केरु केतिरो बि बासर हुजे, वॾेरो भोतार सरदार हुजे, ख़ुदा करीम आहे। जॾहिं ज़ालिम ज़ुल्म कंदो आहे न, इहो ई सोचे करे ज़ुल्म कंदो आहे त मां सभिनी खां ॾाढो आहियां, पर उनखे इहा ख़बर हुजणु खपे त न, ख़ुदा सभ खां मथे आहे, ख़ुदा आला आहे, ख़ुदा वटि इंसाफ़ आहे। यकीनन इहे ज़ालिम, इहे वॾेरा भोतार सरदार हिकु माण्हू न पर हज़ारे माण्हू माराईंदा आहिनि, पर उन्हनि जे सोच में इहा ई ॻाल्हि हूंदी आहे त असीं माना वक़्तनि ब वक़्तनि माण्हू माराइण जा माहिर आहियूं, पर असांजो नालो केरु वठंदो? शायदि उन्हनि खे इहा ख़बर न आहे जॾहिं ख़ुदा जी सरज़मीन ते ख़ुदा जी लठ लर्ज़ंदी आहे त पोइ वॾेरो भोतार जागीरदार न रहंदो आहे। पोइ हुननि जा पैसा उन्हनि खे कोन बचाए सघंदा आहिनि, पोइ उन्हनि खे उन्हनि जी दौलत कोन बचाए सघंदी आहे। पोइ भले दुनिया में केतिरो बि उन्हनि वटि दौलत हुजे, उन्हनि खे उहे दौलत कोन पई बचाए सघे या उन्हनि खे उहे वाठा कोन पिया बचाए सघनि। इहा ई वजह हुई शायदि त उन्हनि कातिलनि बि, शहीद नसरुल्लाह गडानी जे कातिलनि बि इहो ई सम्झियो हूंदो त असांखे जेको आहे सो पैसो आहे, असांजो केरु नालो वठंदो। पर शहीद जो रत ख़ुदा वटि इंसाफ़ जो तलबगार हूंदो आहे, मज़लूम जी रत ख़ुदा वटि दाई हूंदी आहे त मुंहिंजा करीम ख़ुदा, आं त तुंहिंजी ख़ुदाई खे क़बूल करे, आं त तुंहिंजे निज़ाम खे क़बूल कयां पियो। मुंहिंजा करीम ख़ुदा मुंहिंजे नाहक खून सां इंसाफ़ कर। अॼु 40 जो ॾींहुं हुयो, अॼु शोहदाए करबला जे 40 जो ॾींहुं हुयो, पर हिन 40 जे ॾींहं ते अल्हम्दुलिल्लाह जेको आहे शहीद नसरुल्लाह गडानी जे खून सां इंसाफ़ जी हिकु लाट ॿरी आहे। उमेदु कयूं था शहीद नसरुल्लाह गडानी जे नाहक क़तल सां, नाहक खून सां इंसाफ़ थींदो। आख़िर में मां हिकिड़ो मैसेज कंदुसि जेके कुर्सियुनि ते वेठल आहिनि उन्हनि खे, ऐं उन सां गॾोगॾु जेके सहाफ़ी आहिनि, सहाफ़िन ऐं ऑफिसर तबिको जेको कुर्सियुनि ते वेठो आहे, उन्हनि खां इहे रिक्वेस्ट कंदुसि, उन्हनि खां हिकिड़ो सुवालु कंदुसि त बाबा, अव्हां बि कंहिंजा बछड़ा आहियो, अव्हां खे बि ख़ुदा ज़िंदगी ॾिनी आहे। हीअ ज़िंदगी मुख़्तसिर आहे, हिन ज़िंदगी खे कंहिंजी कमदारी में न गुज़ारियो, हिन ज़िंदगी खे ख़ुदा जी फर्मा बरदारी में गुज़ारियो। करीम आहे ख़ुदा, असांजी ज़िंदगी मौत जो मालिक ख़ुदा आहे,
असांजे अल्लो औलाद जो मालिक ख़ुदा आहे। हक़ सच लिखो साफ़ी दोस्तो, हक़ सच लिखो। हक़ सच ते जेकॾहिं मरिया बि वञूं था त शहीद नसरुल्ला गॾाणी असांजे लाइ हिकु मिसाल आहे, आइडियल आहे। सिंधी सहाफ़त लाइ शहीद नसरुल्ला गॾाणी हिकु आइडियल आहे। बाबा छॾियो, हाणे बिब भरणु छॾे ॾियो। हाणे कंहिंखे जेको आहे सो हरू भरूं भोतारनि वटि कमदारियूं करणु, उन्हनि चांहि जा कट पीअणु, उन्हनि जी शाननि में बैत लिखणु ऐं भोतारनि जे ख़ौफ़ खे छॾे करे, भोतारनि जे ख़ौफ़ खे मात ॾेई करे ख़ुदा खे जिंद ॾियणी अथव। ख़ुदा खे हाज़ुर नाज़ुर थी करे पंहिंजी ज़िंदगी हक़ सच ते गुज़ारियो, सच जो साथ ॾियो त जीअं मज़लूम तबिके सां, जीअं शहीदनि सां, जीअं शहीदनि जे पोरनि सां इंसाफ़ थी सघे। मूंखे पंहिंजी दुआनि में यादि रखिजो।